रहमान रहीम। ए पैगंबर चओ त मूं ॾांहुं हिन ॻाल्हि जो वही मोकिलियो वियो त जिन्हनि मां हिकु टोलीअ क़ुरान ॿुधो पोइ चयाईं त बेशक असां हिकु अजीब क़ुरान ॿुधो जो सिधे रस्ते ॾांहुं ॾस ॾिए थो, तंहिं करे उन ते ईमान आंदोसूं ऐं पंहिंजे पालणहार सां कंहिं हिकिड़े खे शरीक हरगिज़ न कंदासूं। ऐं बयानु करणु लॻा त असांजे पालणहार जो शान तमामु वॾो आहे, न की को ज़ाल ऐं न की को औलाद रखियो अथसि, ऐं हीअ त अल्लाह जे निस्बत में असां मां बेवकूफ़ कूड़ ठाहियो थिए। ऐं हीअ त असां भायो हो त इंसान ऐं जिन कॾहिं अल्लाह ते कूड़ न चवंदा। ऐं हीअ त माण्हुनि मां केतिरा मुड़ुस जिन्हनि जे मुड़ुसनि जी साम पवंदा हुआ। माण्हुनि जिन्हनि जे हक़ में हथऊं वॾाई वधाई। ऐं हीअ त ए जिनो माण्हुनि अहिड़ो गुमान कयो हो जहिड़ो अव्हां गुमान कयो हो त अल्लाह हरगिज़ कंहिंखे पैगंबर करे न मोकिलींदो। ऐं हीअ त असां आसमान खे जाचियो पोइ ॾिठोसूं त सख़्तु चौकीदारनि ऐं ग़ुलामनि सां भरिजी वियो आहे। ऐं हीअ त असां अॻे आसमान जे घणनि रस्तनि ते मलाइकनि जी गुफ़्तगू ॿुधण लाइ वेहंदा हुआसूं, पोइ जेको हाणी कन ॾींदो सो पाण लाइ तयारु थियल उलांबे वारो तारो ॾिसंदो आहे। ऐं हीअ त असीं नथा ॼाणूं त जेकी ज़मीन में आहिनि तिन लाइ कंहिं मदाईअ जो इरादो कयो वियो आहे या उन्हनि लाइ संदसि पालणहार को चङाईअ जो इरादो कयो आहे। ऐं हीअ त के असां मां सुधरियल आहिनि ऐं असां मां के उन खां सवाइ बि आहिनि। असीं मुख़्तलिफ़ टोलियूं हुआसूं। ऐं हीअ त असां ॼातो त ज़मीन में अल्लाह खे कॾहिं बि थकाए न सघंदासूं ऐं न की भॼी कॾहिं थकाए सघंदासूं। ऐं हीअ त जॾहिं असां हिदायत जी ॻाल्हि ॿुधी तॾहिं उन ते ईमान आंदोसूं, पोइ जेको पंहिंजे पालणहार ते ईमान आणींदो सो न की कंहिं नुक़सान खां ऐं न की कंहिं ज़ुल्म खां ॾुजंदो। ऐं हीअ त असां मां के मुस्लमान आहिनि ऐं असां मां के गुनहगार आहिनि। पोइ जेकी मुस्लमान थिया तिन सिधी वाट जी नियत कई ऐं गुनहगार से दोज़ख जी काठियूं हूंदा। ए पैगंबर हीअ बि चयो त मूं ॾांहुं मोकिलियो वियो आहे त जेकॾहिं माण्हूअ सिधीअ वाट ते बीहक वठनि हा त ज़रूरु उन्हनि जी पोखियुनि खे घणो पाणी पियारियूं हा त उन में खेनि परखियूं। ऐं जेको पंहिंजे पालणहार जे यादि करण खां मुंहुं मोड़ींदो तंहिंखे अल्लाह सख़्तु अज़ाब में फासाईंदो। ऐं हीअ त सभु मस्जिदूं ख़ासि अल्लाह जूं आहिनि, तंहिं करे अल्लाह सां गॾु कंहिंजी इबादत न करियो। ऐं हीअ त जंहिं महिल अल्लाह जो बानू मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बीठो त संदसि इबादत करे तंहिं महिल जिन मथसि ॻाहट करण ते हुआ। चयो त आउं रुॻो पंहिंजे पालणहार जी इबादत करियां थो ऐं कंहिं हिकिड़े खे साणसि शरीक नथो करियां। चयो त बेशक आउं अव्हां खे ॾुख पहुचाइण ऐं सही रस्ते ते आणण जो वस नथो रखां। चयो त बेशक मूंखे अल्लाह जे अज़ाब खां को बि न बचाईंदो ऐं उन खां सवाइ का पनाह कॾहिं न लहंदुसि मगर अल्लाह जे पार खां ख़बर पहुचाइणी आहे ऐं संदसि पैगाम पहुचाइणा आहिनि। ऐं जेको अल्लाह ऐं संदसि पैगंबर जी नाफ़रमानी कंदो तंहिं लाइ बेशक दोज़ख जी बाहि आहे जंहिं में सदाईं रहंदा, एसी ताईं ग़फ़लत में रहंदा जेसीं के जेको उन्हनि खे अंजाम ॾिजे थो सो ॾिसनि। पोइ ॼाणंदा त मददगार जे करे वधीक हीणो ऐं ॻाणीटे जे करे तमामु थोरो केरु आहे। खेनि चयो त आउं नथो ॼाणा त जंहिंजो अव्हां खे अंजाम ॾिजे थो सो अलाए वेझो आहे या मुंहिंजो पालणहार उन जी का ॿी मुदत मुक़ररु कंदो। उहो ॻुझ जो ॼाणंदड़ आहे, पोइ पंहिंजे ॻुझ ते कंहिं हिकिड़े खे वाक़िफ़ु न कंदो आहे सवाइ उन्हनि जे जो जंहिं पैगंबर खे पसंदि कयाईं। बेशक अल्लाह संदसि अॻितां ऐं संदसि पोइतां निगहबान मलाइक मोकिलींदो आहे हिन लाइ त ॼाणे त पंहिंजे पालणहार जा हुकुम सचपुच पहुचाया अथनि। ऐं जेको वटनि आहे तंहिंखे अल्लाह हर तरह पंहिंजे वस में रखियो आहे।
पंहिंजे वसु रखियो आहे ऐं सभु कंहिं शइ जो ॻाणीटो ॻणे छॾियो अथसि।